तकब्बुर ना है जे पंहिंजे करीब रब खे विसारे छॾियो आहे। अरे ख़ुदा जे ज़िक्र खां विसरी वियासीं, ख़ुदा जे क़ुरान खे नथा पढ़ूं, मस्जिदुनि खे आबाद नथा कयूं, हया अल फलाह जो आवाज़ अचे थो, मस्जिदुनि खे वैरान करे वेठा आहियूं। हुज़ूर फरमाईंदा आहिनि जो सीनो वैरान आहे, जेके ख़ुदा जे घर खे वैरान कंदो आहे। एॾियूं आफ़तूं मुसीबतूं अचे थो मुस्लमान, भला घर में रोई नफ़िल पढ़ी रब खे दुआ त घुर परचा त सही। सुभान अल्लाह। किरोना में कीअं पियो फटकी, हाँ? अरे किरोना में कीअं पियो फटकी, ओ महांगाई करण वारा हेॾे कन ॾेई ॿुध मोरे, मिस्कीन माज़ूरनि खे परेशान कर। अरे अञा बि 5 रकातनि सां रियाज़ कर। हा नफ़ो तुंहिंजो हक़ आहे, पर जेको मुख़्तसर नफ़ो हुजे उहो नफ़ो वठ। मुंहिंजा ईअं न त मुंहिंजा 300 रुपया किलो आहे त 600 त मसीदा वारनि खे जेके बरसात जा बोल जा सरकार इन जे मथां तूं रहम कर त ख़ुदा तो पे रहम करे। सुभान अल्लाह। पर जेको इन ते रहम न करे त ख़ुदा रहम न कंदो। हो राहिम बि आहे, करीम बि आहे, पर चवे थो मां कहाल बि आहियां। एटे में सोना है वक्त गई अल्लाह जानो सरबर सुजूद थी खुदा जी दरबार में किची में गारो वधी को दुआ कर। हसनैन करीमे जो वसीलो, अम्मा खातून जन्नत साहिब जो वसीलो, करबला वारन सैयद जो वसीलो थी दुआ कर। दुआ कबूल थे दिया। सुभान अल्लाह। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वसअहा। खुदा फरमाता है जानी वाणी के तकलीफ न दी दुआई सब अमलन वो चवंदा त शुक्र असां में सावा भी हला हुई। चलो अल्लाह से पना अल्लाह ताला मुझे चवण था जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह जंग सुन्नत नबी